नाज़रीन MHBHD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं वगण मां आशिक़ अली मुगेरी जी। वगण पुलिस पारां कल यारो देरो मां नौजवान खे खंभे खणी वई ऐं बाद में हाफ फिराई करे पुलिस मुक़ाबिलो ॼणाए छॾियो, जंहिं खां पोइ पांवर बिरादरी जे JUI समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ लाड़काने खां कराची वेंदड़ इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि सिंध पंजाब बलोचिस्तान जी तरफ़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। एहतजाज कंदड़ मंसूर अली पांवर, अरशाद अली वगण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SHO वगण कल असांजे घर ते रेड करे नौजवान फैसल पांवर खे खंभे खणी वियो ऐं राति जो कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे हाफ फिराई करे छॾियो आहे। नौजवान फैसल पांवर जे पीरसन पी मंसूर अली पांवर ॿुधायो त मुंहिंजो पुटु काफ़ी अरसे खां वठी सऊदी अरब में रोज़गार कंदो हो ऐं जंहिंखे पुलिस बेगुनाह हाफ फिराई करे छॾियो आहे। हिन IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP कंबर खां मामले जो नोटिस वठी SHO ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। होॾां मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करण जे लाइ DSP वगण हेठि नसीराबाद रियाज़ हुसैन पांवर धरणे वारी हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो ऐं मुज़ाहिरीन खे मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी जो बि एतमाद ॾियारे छॾियो।